उते अच जा ओ मुझा सुना अरबी घोट जिते पहुंचा छदे वींदा मिट्टीअ जामण विझी मुहंदे मिट्टीअ जामण विझी मुहंदे खोटे खडड़ी लटे ईंदा उते अच जा ओ मुझा मदीने जा साईं जिते पहुंचा छदे वींदा सफर सुञ में समर घुर्जे मगर मूं वटि अमल कोन्हे सफर सुञ में समर घुर्जे मगर मूं वटि अमल कोन्हे विझी मुंहिंजा सभई माइट विझी मुंहिंजा सभई माइट विछोड़े कई वॾे वींदा उते अच जा ओ मुझा मदीने जा घोट जिते पहुंचा छदे वींदा इंशाअल्लाह ताला मैं फकीर अब्दुल हक मौजूद है इंशाअल्लाह ताला तव्हांखे नातू ॿुधाईंदो रात अल्लाह ॾिनी अथव भागत भरी वेठा रात उन जो नातू ॿुधो तिने ठारियो बस इन फकीर खे अॼु हिते सुभाणे रात काथे रहियो कंबर काथे रहियो पढ़ी दिन रात केॾी महिल पहुचंदुसि सुबुह जो वरी ड्यूटीअ ते हिते उस्ताद वेठा हो ॾियो ख़बर ड्यूटी सख़्त आहे या कान्हे सुबुह जो ड्यूटी करणी आहे वरी रात जो काथे रहियो छजड़ा पुटन जो गोटा छजड़ा कंबर सां लागी तो वरी उते प्रोग्राम आहे रात जो प्रोग्राम ॾींहं जो ड्यूटी बस मदीने वारे साईं खे पार था कबूल कंदो बस हाणे अल्लाह ताला मुंहिंजो हाल बि कबूल कंदो ड्यूटी ॾिनीसीं अल्लाह ताला कबूल फरमाईंदो तव्हां दोस्तनि जिन यारी शरीफ़ जे सिलसिले में महफ़िल मुनाक़िद कई अल्लाह ताला तव्हांजो ख़ैर कबूल फरमाईंदो अल्लाह ताला इन ख़ैर जे सदके में तव्हांजे लाइ ख़ैर फरमाईंदो बचड़नि में माल रिज़्क़ में ईमान में बरकतूं अता फरमाईंदो अल्लाह ताला खां ज़रूर दुआ घुरो त मुंहिंजा मौला असांजे कश्मीर जे मुस्लमाननि जी मदद फरमा मुझा दोस्त मुसलमान हुआ जंहिंखे पंहिंजे मुसलमान भाउ जो दर्द महसूस थिए अल्लाह ताला इन ज़ालिम मोदीअ जे नापाक इरादनि खे नीस तो नाबूद बनाए अल्लाह ताला असांजे कश्मीर जे मुसलमाननि भाइरनि भेनरनि उन्हनि जे बचड़नि जी हिफ़ाज़त फरमाए उन्हनि जे माल रिज़्क़ जी उन्हनि जे दौलत दुनिया जी उन्हनि जे ईमान जी हिफ़ाज़त फरमाए अल्लाह ताला असांजे हुक्मराननि खे बि अञा हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता फरमाए अरबन सगोरन जो हाल तो दिसो था न वो जालिम मोदी के वतन ता सोना हार पाराइंदा ए मुसलमानों पाकिस्तान इस्लाम जो किलो वा मदीने वाले जी खास निगाह है न पाकिस्तान जे मथा इंशाअल्लाह ताला खुदा कदो दुनिया के खबर पौंदी त मदीने वाले घोट जा आशिक पाकिस्तान में निकरंद जेके दुनिया सॼे ते हुकूमत कंदा जो त गुलामाने मुस्तफा के अल्लाह वली ताकत ॾिनी आहे पंहिंजे कश्मीरी भाइरनि जे लाइ दुआऊं घुरो गॾो गॾु अफ़वाह जे पाकिस्तान जे लाइ ये को तव्हां असांजे सुकून ऐं इज़त सां वेठा आहियो न इन जो हिकिड़ो ई सबबु आहे जो तव्हां असांजे मुल्क जा उहे नौजवान सिपाही बॉर्डरनि ते हींअर जान जी बाज़ी लॻाए वेठा मुझा दोस्त जंहिं मुल्क जी फौज न आहे उन्हनि खां पुछी ॾिसो त दुनिया में कीअं हलबो आहे दुनिया में कीअं गुज़ारबो आहे त अल्लाह ताला जा मारणो बसि इहे लफ़्ज़ चई करे आजिज़ पंहिंजी जॻह छॾींदो मैं अब्दुल्ला को पहुची विया दोस्त वेठा हुजो जीअं वेठा हो ईअं ई वेठा हुजो इन करे मां निमाज़ पढ़ी ऐं पोइ प्रोग्राम शुरू कयो हालांकि उस्ताद हज़ूर बख़्श सां मग़रिब खां बाद प्रोग्राम हुयो त मैं अब्दुल्ला का असांजो पुराणो दोस्त आहे मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जो आशिक़ आहे अल्लाह ताला उनखे सलामत रखे मदीने वारे मीर जो मदाही आहे उन जी तव्हां अल्लाह जे ऐं ख़ुदा जे महबूब जे शान में उन जूं मदाहूं ऐं मनक़बतूं नातूं ॿुधो ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन जूं दुआऊं ॿुधो अल्लाह ताला क़बूल फरमाईंदो हाणे दोस्त इते वेठा हुजो ख़ुदा कदो सदाईं ख़ुशि हूंदो तव्हांजा बचड़ा ख़ुशि हूंदा हिकिड़ो जेकॾहिं वाइदो कयो मूंसां त ॾाढी ख़ुशी थींदी वाइदो कंदो
केर हा करे मौलाना जो वायदो अलाए पैसा भरंदो अलाए का पर्ची ॾींदो न मुंहिंजा दोस्त उहे पर्चनि वारा बंदियुनि वारा ॿिया अथव असां अलाह वारनि जा ग़ुलाम बंदियूं ऐं पर्चियूं कोन खणंदा हो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़ो इहो वाइदो कयो त पंहिंजे बचड़नि खे जेॾी महिल राति जो बिस्तरे ते सुम्हारियो त उन्हनि खे कलमो पढ़ाए पोइ सुम्हारियो वरी जुमिलो चवां पंहिंजे बचड़नि खे जेॾी महिल राति जो सुम्हण जी तलकीन कयो त उन बचड़नि खे चयो त बचड़ा तव्हांखे चवनि बाबा अल्लाह हाफ़िज़ अम्मा अल्लाह हाफ़िज़ मां ऐं पीउ वरी बचड़नि खे चवनि बच्चा अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ माना अल्लाह तुंहिंजो निगहबान जेका शइ अल्लाह जी हिफ़ाज़त में ॾिबी आहे उनजो वार विंगो कॾहिं बि कोन थींदो बचड़े खे चयो बाबा हाणे कलमो पढ़ बचड़ो कलमो पढ़ंदो त मुसलमान तोखे पाण ई ख़्यालु थींदो त मां बि पढ़ां जॾहिं त कलमो पढ़ी जेको सुम्हे छा थो सम्झे कलमो चाहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुदा जी हम्दो सना भी कई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ भी कई जेको खुदा ऐं मुस्तफ़ा के याद करे सुम्हे सॼी रात इन जी इबादत में गुज़रंदी आहे कान जवाब सवलो सौदो सस्तो सौदो इहो रुॻी हिकिड़ो वाइदो कर इंशाअल्लाह ताला ईअं कंदासीं पंहिंजे बचड़नि खे कलमो पढ़ाए सुम्हारींदासीं ऐं इंशाअल्लाह ताला जे ईअं कंदो त पोइ सजण असांजो फ़क़ीर बि तोखे श्योरिटी सां थो ॾे त तुंहिंजो बचो निंड में छिरक कोन भरींदो तुंहिंजो बचो निंड में रड़ियूं कोन कंदो तुंहिंजो बचो निंड में दाहूं कोन कंदो जो सुभाणे तो करे कंहिं मुला ॾे कारो कुकड़ो खणी तावीज़ लाइ वञणो पवे जान छुटी पवंदी मुश्किलातुनि खां छो फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम जेको मूंखे यादि करे मां उनखे जेको न बचो ऐं वॾो ख़ुदा जो ज़िक्र करे सुम्हे सॼी राति अल्लाह जा मलाइक उनजी हिफ़ाज़त कंदा निंड मां बचो उथे उथण सां जीअं उथे बाबा कलमो पढ़ो 8 ॾींहं महिनत कर मुसलमान तुंहिंजो बचड़ो जॾहिं न कलमो सिखी वियो त ख़ुदा तो ॼाणे जॾहिं न इज़राइल ईंदो चवंदो तर्स मां पहिरीं कलमो पढ़ा पोइ तूं पंहिंजो कमु पूरो कर क़बर में जॾहिं किरामन कातिबीन ईंदा चवंदो तर्स पहिरीं मां कलमो पढ़ा पोइ तव्हां पंहिंजो कमु शुरू कयो सौदो सस्तो आहे सवलो आहे वाइदो आहे कंदो दिल चवे थी भला मदीने केर केर तो वञणु चाहे तव्हां मूं सभई माशाअल्लाह को हीअ ॻाल्हि ॿुध कहिड़ी ॻाल्हि थो ॿुधाई यादि रखी छॾ रिश्तो खून जो न हूंदो आहे रिश्तो एहसास जो न रिश्तो ॻाल्हि खून जो न हूंदो आहे रिश्तो एहसास जो नालो आहे उस्ताद हां इन करे थोड़ा जुमला ॻाल्हायां खून त अबे जे पुट भाउ सां पंहिंजो हिकिड़ो ई खून आहे पर ॾिसी तो जॾहिं खून बिगड़ंदो आहे जॾहिं अज़ीज़ बिगड़ंदो आहे त यज़ीज़ खां बि परे थी वेंदो आहे सच आहे या न सॻो अबे जो पुट भाउ दीवार जे भर में ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन्हे पर ॿियो अहिड़ो दोस्त आहे जंहिंसां तव्हांजो खूनी रिश्तो कोन्हे पर एहसास जो रिश्तो मौजूदु आहे मथे में सूर थो पवे त 20 दफ़ा फोन थो करे अदा तबियत ठीकु आहे या न यानी रिश्तो एहसास जो हूंदो आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जिस्म सां त ख़ुदा जॾहिं तोखे मदीने मोकिले पर हे सजण साईं जो ग़ुलाम तोखे नुस्ख़ो ॾेई थो वञे तूं ॾींहं में बार मदीने जी हाज़िरी पंहिंजी भराए सघीं थो ॾींहं में बार पंहिंजी हाज़िरी मदीने तैयबा में लॻाए सघीं थो कीअं लॻंदी मूंखां पुछो फ़क़ीर कीअं लॻंदी हा हीअं लॻंदी गिलास खणी ॾिनो इन गिलास में छा पीबो आहे जो पाणी ज़िंदगीअ जो हिस्सो आहे जिस्म जी ज़रूरत आहे ज्यादा का ज्यादा पानी पियो छो तो पानी पीण सां गुर्दा साफ़ थींदा आहिनि पानी पीण सां कब्ज़ी कोन थींदी आहे पानी पीण सां जिस्म में तवानाई पैदा थींदी आहे वॾियूं महिरबानियूं आहिनि अल्लाह जूं पाणीअ में लेकिन जॾहिं हे पानी तुंहिंजे जिस्म जी ज़रूरत जॾहिं न मट मां या दिले मां पानी ओते वटो या गिलास भरे बस करी बीठो हई मर्द आहीं या औरत अल्लाह जूं बानियूं अगर तव्हां ते आवाज़ पहुचे थो त ही तव्हां जे लाइ बि पैगाम आहे मर्द हुजे या औरत पाणीअ जो गिलास या वटो भरे हथ में कई हाणे बीठो आहे उते पी सघे थो पर जेॾीमहिल गिलास हथ में करे यकदम ख़्याल कयईं त मां मुसलमान हां मदीने वारे मीर जो ग़ुलाम हां बीही पिण सुन्नत में शामिल नाहे वेही पिण मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी सुन्नत पाणी पंहिंजे जिस्म जी ज़रूरत पूरी कयईं मगर बीठल हो वेही रहियो कंहिंखे यादि करे वेठो जवाब ॾे
गाला गाला कंहिंखे यादि करे वेठो, वरी वरी जो कंहिंखे यादि करे वेठो त पोइ मूंखे जवाबु ॾे। ताक़तवर कमज़ोर खे छिकींदो आहे या कमज़ोर ताक़तवर खे जवाबु ॾे? ताक़तवर कमज़ोर खे छिकींदो न। तूं असां तो ग़ुलाम आहियूं, महबूब त आका आहे न। जवाबु ॾे त पोइ पक सम्झ तुंहिंजे दिलि में ख़्याल तॾहिं ईंदो, तुंहिंजे दिलि में अहसास तॾहिं थींदो, तुंहिंजे दिलि में यादि तॾहिं थींदी जॾहिं तुंहिंजी उते हाज़िरी लॻंदी। महबूब घुरंदा तॾहिं तुंहिंजी हाज़िरी लॻंदी। 30 दफ़ा ॾींहं में पाणी पीअंदे, 30 दफ़ा घटि में घटि। उहे 30 दफ़ा जे करे तूं वेही महबूब जे सुन्नत के ज़हन में रखी करे बिस्मिल्लाह करे पानी पी। अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, बारक जेको तोखे भला वणे पियो। कुछ न चो मुंहिंजा रब तुंहिंजा लख एहसान। 3 साहिन में पानी पी, मदीने वारे मीर जे सुन्नत जे नियत सां पी। जेतिरा दफ़ा तूं पानी पी तुंहिंजी हाज़िरी मदीने लगी या कान लगी? जवाब ॾे, जवाब दे, लगी या न लगी? वेठो घर में ही दिल तुझी काथे पहुती? दिल काथे पहुती? त पोइ हाज़िरी दिल जी या जिस्म जी? ये हाज़िरी दी लगाई दे पंहिंजी रोज़। सस्तो सौदो हा कान कई चो इंशाअल्लाह ताला वेही पानी पीअंदासीं। इंशाअल्लाह ताला महबूब जी सुन्नत करे पानी पीअंदासीं। 3 साहिन में पानी पीअंदासीं। अल्लाह कंदो 12 महीनों में मदीने। देवी में अब्दुल रखा जरूर पाक मुझे आका के सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। क्या कुछ खपे